लखे माण्हुनि खे रोज़गार फराहम कंदड़ खजी जो फसल बीमारियूं लॻण रिवायती तरीक़नि जे इस्तेमाल मुनासिब अघ न मिलण ऐं ज़राअत खाते जी लापरवाही तोड़ बेध्यानी सबब अॻे मुतासिर हो त मथां वरी ॿाहिरां ईंदड़ ख़ारकुनि जी मक़ामी मार्केटुनि में विकिरे आबादगारनि ऐं वापारियुनि खे वधीक परेशान करे छॾियो आहे। इन हवाले सां खैरपुर मां पेश आहे शकील जामरी जी ही रिपोर्ट। माण्हुनि खे रोज़गार फराहम कंदड़ खजी जे फसल खे बीमारियुनि रिवायती तरीक़नि जे इस्तेमाल मुनासिब रेट न मिलण ज़राअत खाते जी लापरवाही सिंध हुकूमत तरफ़ां ध्यान न ॾियण सबब आबादगार ऐं वापारी अॻु ई परेशान हुआ। उन बावजूद ॿाहिरां ईंदड़ ख़ारकुनि जे मक़ामी मार्केट में विकिरे आबादगारनि ऐं वापारियुनि खे वधीक परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। उन हवाले सां आबादगारनि ऐं वापारियुनि जो चवणु आहे त खैरपुर ज़िले में खजूर जो अर्बन रुपयनि जो सालाना जेको आहे कारोबार थींदो आहे ऐं उन मां गवर्नमेंट खे करोड़े रुपयनि जी जेको आहे टैक्सिस मिलंदा आहिनि। उन जे बावजूद वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खैरपुर ज़िले में खजूर जे तरक़ीअ जे लाइ ऐं खजूर खे बरसातुनि खां बचाव जे लाइ जेके प्लांट्स आहिनि उहे जेके आहे न हणाए सघिया आहिनि, जंहिंजे करे हितां जो आबादगार सालानो वॾनि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं हर साल करोड़ रुपयनि जो नुक़सानु बर्दाश्त करे कंगाल थी पियो वञे। असांजे सिंध में काफ़ी हिन जो बलूचिस्तान जो माल अची रहियो आहे, अचे थो रोज़ानो घटि में घटि 10-15 ट्रक असांजे ज़िले खैरपुर ठेड़ी शहर में ईंदियूं आहिनि। जेको इराक ईरान जो उहो माल उहो शहरनि में हले थो। हीउ जेको बलूचिस्तान जो ऐं सिंध जो हिकिड़ो लावारस माल आहे जेको हिते असां वटि हिन जी पिटेड थी खखड़ी यानी कि बूंदी सिंधीअ में चऊं उहो कढी करे पोइ ॿाहिरि एक्सपोर्ट थो थिए। हिते काफ़ी तक़रीबन 16 या 17 फैक्ट्रियूं आहिनि ठेड़ीअ में खजूर जूं। असां हिकिड़ो इहो पेड़ो ठहे थो केक टाइप, ॿियो हुन मां हिकिड़ी चाप्स थिए थी जेका असां केक में वग़ैरह में पवे थी, जेके सनड़ी सनड़ी टुकड़ियूं थियनि थियूं। ऐं उन खां अलावा ॿियो बनाना हिकिड़ो केलो ऐं आचा इहे खजूर मिक्स करे हिकिड़ो मिल्क शेक थो ठहे खीर में। काफ़ी जॻहियुनि ते हुकूमत जी हिन में तदारक न आहे। सिंध हुकूमत तोड़े लाॻापियल इदारनि खे घुर्जे त खजी जी पैदावार वधाइण लाइ ज़रूरी उपाउ वठण सां गॾु ॿाहिरीं ईंदड़ खजूर खे रोकियो वञे जीअं मक़ामी हारियुनि ऐं वापारियुनि खे वधीक फ़ाइदो थी सघे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़ टीवी, खैरपुर।